नाज़रीन, हुमायूं शरीफ भरिसां मारफाणी भया तकरार ॿीहर भड़की पियो। ज़ाल मुड़स समेत 3 ॼणा क़तल थी विया। वारिसनि पारां लाश रखी धाणो हयो वियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, मारफाणी धुर जी फायरिंग में नाना ख़ातून, ज़ाल निसार भयो, फातिमा ऐं संदसि मुड़स नवीद भयो मारिजी विया। वारिसनि पारां चयो वियो आहे। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वारिसनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त अॻूणे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जे पुट फराज़ शेख मारफाणी धुर जे हथियारबंदनि हथां असांजा माण्हू माराया आहिनि। इन ई हवाले सां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी MPA इम्तियाज़ शेख। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर, इहो ॿुधाइजो त अवां ते इल्ज़ाम लॻायो वियो आहे जेके वारिस आहिनि मक़तूलनि जा मुज़ाहिरीन आहिनि, उन्हनि पारां इल्ज़ाम लॻाईंदे चयो वियो आहे त अव्हांजे पुट फराज़ शेख मारफाणी धुर जे हथियारबंदनि हथां असांजा माण्हू माराया आहिनि। तव्हां छा चवंदा? ॾिसो, हीअ त हिकिड़ी अजीब ग़रीब ॻाल्हि आहे। हिकिड़ो पूरो तव्हां पंहिंजी ख़बर में ई चयो त मारफाणी भयो तकरार ॿीहर भड़की पियो। इहो त साल ॾेढ ॿिनि खां हले थो पियो, जेको भयन जो ऐं मारफाणी जो जहिड़ो कई क़तल थी चुका आहिनि। अॼु ताईं त कंहिं बि ज़िक्र न कयो आहे असांजो, न असांजे फराज़ जो या मुंहिंजो या कंहिंजो बि। असांजो हुन सां कोई बि तालुक़ु न आहे। हिन जो पाण में झगड़ो आहे मारफाणी ऐं भया बिरादरी जो। उन्हनि में ई मतिलबु इहो खूनी तकरार कई सालनि खां हले थो पियो। इन करे इहो बिल्कुलु बेबुनियाद ख़बर आहे। ऐं प्लस हिन महिल ताईं जेके बि झगड़ा थिया आहिनि उन में असांजो ज़िक्र त किथे बि न अच्छा, आहे। इम्तियाज़ शेख साहब, इहो ॿुधाइजो जेके मक़तूलनि जा वारिस आहिनि उहे हिन वक़्तु पे शिकारपुर में धरणो हणी वेठा आहिनि। उन्हनि पारां चयो वियो त अॻु में बि असांजा माण्हू मराया विया हुया। इन बाबति छा चवंदा? ॾिसो, हाणे मां चवां थो न, उहो त असांजो हुन सां को तालुक़ु न आहे, न असांजो हुन सां को वास्तो आहे। इहो पुराणो तकरार हिननि जो हले थो इलाइक़े में। पूरी जेका आहे बदमनी जी फिज़ा आहे। भया ऐं मारफाणी पाण में जो खूनी तकरार आहे, कई क़तल थी चुका आहिनि ऐं इहो हलंदड़ सिलसिलो आहे। ऐं पुलिस खे, इंतिज़ामिया खे, ऐं तमामु सियासी धुरनि खे ख़बर आहे। इन करे असां हुनजी तरदीद कयूं था। असांजो हुन सां को वास्तो कोन्हे ऐं न ई असांजी कराई आहे। वधीक असां बि तफ़सील वठूं पिया, असांखे बि हाणे ख़बर पई आहे। असां बि तफ़सील वठूं पिया, वधीक असां हिनजो जामे जवाबु ॾींदासीं। ठीकु आहे इम्तियाज़ शेख साहब, टाइम न्यूज़ खे टाइम ॾियण लाइ अव्हांजी वॾी महिरबानी।